हसन अमीर हुसैन सैयद हेदरे करार शेर खुदा जे 5 पुटरन मां नसुल हलियो मुख्तलिफ रिवायतूं अचन थियूं शिया हजरात जे किताबन मां भी रिवायतूं मिलन थियूं तो हैदर करार शेर खुदा जा किन रिवायतन में 8 अचे तो किन रिवायतन में 9 शहजादा करबला के मैदान में हुसैन पाक दा गद शहीद थिया तवज्जो रहे तमा असांखे सहाबा सा नफरत अंगेज गालियों बुधायूं वजन थियूं सरदार अली शाह उन्हनि खे इहो जरूर लफ्ज़ चवंदो तो जेके हैदर करार शेर खुदा जे निकाह जा गवाही शायद हुजन उन्हनि खे तू घट वध ॻाल्हाए पोइ तुंहिंजी क़िस्मत आहे जेके शरई लिहाज़ सां निकाह जो गवाह बणायो वञे उन जो शान हूंदो या न तो भी हैदर करार शेर खुदा जे अमा बीबी सच्ची खातून जे निकाह जो गवाह मुक़रर कंहिं कयो हैदर न अमा बीबी सच्ची खातून न मुझे महबूब न मुझे रब सुभान अल्लाह तो मुझा महबूबा तू पांजी न्याणी हैदर करार शेर खुदा खे दी ऐं साहबा तू महबूब जा यार हो जा सुभान अल्लाह तो महबूब जा यार गवाह भी हुजन शायद सुभान अल्लाह ये गाल बंद तो उमर फारूक के गालियों ॾींदो आहे उमर फारूक के घट वध ॻाल्हाए थो तोखे कुछ ख्याल नथो थिए तू गार ॾे कंहिंखे थो जेको हैदर करार शेर खुदा जो न्याणो आहे हैदर करार जो हसन पाक हसन सरकार हुसैन पाक जो सगो भेणी वो आहे अम्मा उम्मे कलसूम जो बराबर हुसैन पाक जो छा है सगो भेणी वो सगो वो तू उन्हें घट वध ॻाल्हाए थो अफ़सोस आहे हैदर करार शेर खुदा जे न्याणे खे तू घट वध ॻाल्हाए पोइ तुंहिंजो इहो ईमान त न आहे न पोइ त सरदार अली शाह तॾहिं चवंदो आहे तेरा हैदर सां प्यार सुन्नी करे सके तो ॿियो नथो करे सके दावा त करे सके थो हैदर सां प्यार करण जी हुसैन सां प्यार करण जी पर मुझा प्यारा दोस्तो सुन्नी प्यार करे करण जानी तो अच दत्ते के असां बुधायो त हैदर सां प्यार कीअं कबो आहे हैदर जे बचड़न सां प्यार कीअं कबो आहे ऐं हैदर करार जैसा प्यार कंदो आहे सुन्नी उन सां प्यार करे ॾेखारींदा आहिनि उमर फारूक हैदर करार शेर खुदा जो न्याणो आहे दुनिया वारनि खे ख़बर पई त मुंहिंजा प्यारा दोस्तो हैदर करार शेर खुदा जो न्याणो आहे हुसैन पाक सां जेके मोहब्बत जी दावा कंदा आहिनि पोइ हुसैन जे भेणी वे सां कीअं बुग़्ज़ रखी सघे थो जेको हुसैन सां प्यार कंदो हुसैन जे निस्बत सिर्फ़ निस्बत थी वञे निस्बत के भी शइ जी थी वञे हे त पर मुंहिंजा प्यारा दोस्तो भेण जो घर हम तव्हां सां मिसाल ॿुधंदा आहियो न तेरे जे पीरीअ जे पार खे न सुञातो यार खे कहिड़ो सुञाणींदो ईअं आहे न पर पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे जॾहिं हैदर करार शेर खुदा जे न्याणे खे तो न सुञातो त पोइ हैदर खे कहिड़ो सुञाणींदे सिर्फ़ तारीख़ असांजे किताबनि में न सरदार अली शाह वाज़िह अर्ज़ करे मूं किताब जेको लिखियो आहे इंशाअल्लाह दुआ कयो त हिन मुहर्रम में अची वेंदो छो त मूं इरादो कयो त इन किताब खे वसी अञा वधायां इन किताब खे वधाइण जो इरादो इहो हो त मूं हिकिड़ो किताब पढ़ियो थे उन में हज़रत अबू बकर हज़रत उमर फारूक हज़रत उस्मान गनी जी मूं तारीख़ पढ़ी
तो मुझे महबूब मुस्तफा जे को टी पीढ़ी में दादागर में सोटी सोट को पंजी पीढ़ी में दादागर में को छही पीढ़ी में इरादो थियो त इहो साहबा इकराम जो भी इन्हें में नक्शो हणी छॾिया त मुझे महबूब मुस्तफा जा अज़ीज़ आहिनि रिश्ते में छा थियनि तवज्जो रहे तो जिन दोस्तन मुझो किताब पढ़ियो तो उन्होंने जो सही जगह भले खड़ी जो का 22-23 पन्ना वर्क जो का थींदा सुफ़ा पर मेहरबानी करे इहो शाया करायो बाकी वनी तहां पो भले लिखजो इंशाअल्लाह ताला मुकल्ला दोस्तन ने किताब मोकलियो बस वो इंशाअल्लाह ताला अनकरीब कोशिश की आए तो साईं इस्माइल शाह जे प्रोग्राम खां में अची वने इंशाअल्लाह तवज्जो रहे दुनिया वाला तव्हां के साहबा को परे कर दुनिया वाला साहबा के घट वध ॻाल्हाइनि त पोइ पक समझ जा त इहो साहबा जो दुश्मन न आहे इहो हैदर जे घराणे जो दुश्मन आहे इहो हैदर जो दुश्मन आहे इहो साहबा के घट वध नथो ॻाल्हाए इहो हैदर के तो घट वध ॻाल्हाए तवज्जो रहे हैदर इकरार शेर खुदा दिल ठारे जो सुवारी मकाम साहबा सा प्यार करे देखारियो सरदार अली शाह जे करे त इमाम ज़ैनुल आबिदीन भी साहबा सा प्यार करे देखारियो मुझे साहबा सा प्यार कर पोसा छो न कयो सुभान अल्लाह जी एरे तवज्जो सिर्फ असा जे किताबन में ना सरदार अली शाह जे करे तो हैदर इकरार शेर खुदा जा 18 शहजादा शहजादा बुलंद आवाज 18 शहजादा उन 18 शहजादन मां सिर्फ असा न था चऊं शिया हजरात जे फिक्र जाफरिया जे किताबन में भी साबित है हैदर इकरार शेर खुदा जा शहजादा 18 शहजादा है 9 घर वाली हो 18 न्याणी हो 18 पुट है 18 न्याणी ये भी फिक्र जाफरिया जे शिया हजरात जे किताबन में साबित है तवज्जो रहे मुख्तसिर टाइम थोरो अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली मां पंहिंजी किताब आले हैदर इकरार सुजरा आले हैदर इकरार शेर खुदा में मूं वाज़िह कयो आहे त 15 किताबन में फिक्र जाफरिया जे किताबन में मौजूद आहे अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली जॾहिं तव्हां जे किताबन में आहे त पोइ हैदर मञो आहे तव्हां बि त मञो अलहमदुलिल्लाह असां सुनन वटि किताब क्या मौजूद है जो भी चाहे तो ॾेखारे सघूं था तवज्जो रहे हैदर इकरार शेर खुदा जो पगदार पुत्रा हसन सरकार सुभान अल्लाह केरो बुलंद आवाज पगदार पुत्र केरा इमाम हसन सरकार तवज्जो रहे फिक्र जाफरिया जे किताबन 11 किताबन में मु पंहिंजे किताब में साबित कियो आहे त इमाम हसन सरकार जे 3 शहजादनि जा नाला अबू बकर बिन हसन उमर बिन हसन उस्मान बिन हसन फिक्र जाफरिया जे 11 किताबन में इमाम हसन सरकार जे शहजादनि जा नाला आया बल्कि मूं ये चवां त हैदर इकरार शेर खुदा जे 2 शहजादनि जो नालो उमर बिन अली आहे 2 शहजादनि जो नालो त हिकिड़े पुट जो रखबो न पर हैदर इकरार शेर खुदा 2 शहजादनि जो सुभान अल्लाह
हेरे तवज्जो हजरत अब्बास ॿुधो थी जेके अलमदार जो जी हजरत उस्मान बिन अली हजरत अब्बास जो सॻो भाई ऐं वॾो भाई बगदारा अमर जो वॾो भाई ऐं उमर बिन अली इहो भी हजरत अब्बास जो भाई तवज्जो रहे यार न ॻाल्हि ॿुधो हैदर करार शेर खुदा जे पुटनि जा नाला हुया त पोइ हसन सरकार छो रखिया तव्हां असां वटि ईअं आहे त असां वटि नाला मौजूदु हुजनि हाथ जो नालो मौजूदु हुजे वरी पुट ते नालो रखो ईअं आहे जी जी भले कंहिं सोट जो नालो हूंदो आहे त पाण रखंदा पुट जो नालो पर हैदर जे बच्चन जो नालो असांजे तारीख़ में भी साबित आहे फिक़ह जाफिया जे किताबनि में भी साबित आहे इन में साबित थियो जे हैदर करार शेर खुदा पंहिंजे पुटनि ते नाला रखिया हसन सरकार पंहिंजे भाइरनि जी मौजूदगी में नाला रखिया यानी हैदर जो भी साहब सां प्यार हसन सरकार जो भी साहब सां हेरे तवज्जो जॾहिं हैदर पुटनि ते नाला रखिया हसन पुटनि ते नाला रखिया हाणे पोइ सरदार अली शाह अर्ज़ु करे हुसैन पाक भी पंहिंजे पुट जो नालो फिर ये कीअं खुद फिक़ह जाफिया जे किताबनि में साबित आहे त अली बिन हुसैन हैदर करार शेर खुदा जो शहजादो हुसैन पाक जे पुट जो नालो असुल इमाम ज़ैनुल आबिदीन जो नालो जेको आहे अली आहे छा नालो बुलंद अली ऐं इन जी कुनियत अबू हसन अबू मोहम्मद अबू बकर अबू बुलंद पोइ जॾहिं हुसैन पाक पंहिंजे पुट ते नालो रखियो फिक़ह जाफिया जे किताबनि में चइनि में साबित आहे त हज़रत हुसैन पाक भी पंहिंजे पुट जो नालो रखियो ॿिनि पुटनि जो रखियो त उमर बिन हुसैन भी आहे वरी तवज्जो रहे इमाम ज़ैनुल आबिदीन भी पंहिंजे पुट जो नालो जो पता उमर बिन अली रखियो पोइ जे पंजतन प्यार कनि त पोइ असां साहब सां प्यार छो न कयूं ईअं न दिलि ठारे तॾहिं सरदार अली शाह तक़रीर में चवंदो आहे ए सुन्नी मुबारक तोखे आहे हैदर सां भी प्यार तुंहिंजो हैदर जे बच्चन सां भी प्यार तुंहिंजो महबूब जे चइनि यारनि सां भी प्यार साहब सां प्यार कर बुग़्ज़ न रख रब पाक अहिड़ो कानून कढी छॾियो आहे त मतां को हसन सां प्यार करे वरी हुसैन सां बुग़्ज़ रखे हुसैन सां प्यार करे हसन सां बुग़्ज़ रखे सरदार त हिकु थींदो आहे नी जी हिकु थींदो आहे नी पर रब पाक जन्नत जे नौजवाननि जो सरदार हसन अमीर हुसैन ॿिन्ही जवाननि इन जे करे त दुनिया वारा मतां को दावा करे त मां हुसैन सां प्यार कयां थो ऐं हसन खे छॾ ऐं हसन सां प्यार कयां थो हुसैन खे छॾ तो हाणे कानून अहिड़ो आहे जे हसन खे छॾींदे त हुसैन दर ते न अचण ॾींदी जे हुसैन खे छॾींदे हसन दर ते तुंहिंजी मर्ज़ी आहे भले छॾ चइसि हैदर जे पगदार पुट खे न मञींदे मूं बाक़ी हुसैन सां प्यार थो कयां तोबा हाणे फ़ैसिलो तूं करीअ जेको हैदर जे पगदार पुट सां प्यार न करे पोइ सियाणो आहे त उहो हुसैन सां कहिड़ो प्यार कंदो पर मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन प्यार करे ॾेखारियो तॾहिं तो असांखे हुकुम कयो त मुंहिंजे आल सां प्यार ऐं मोहबत कर मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार फरमायो मुंहिंजी आल उहा जेका क़ुरान खां जुदा बुलंद आवाज़ सां क़ुरान खां जुदा मता को तव्हांखे चवे त नबीअ जो क़ुरान कूड़ो आहे मां महबूब तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजी आल क़ुरान खां जुदा
पुतने दतो असा गेने दे कुरान पाक हुसैन पढ़ी ॾेखारियो त भले जिस्म खां सर अनवर जुदाए परमा हुसैन करबला जे मैदान में तोखे नमाज भी पढ़ी तो ॾेखारिया जिस्म सिर अनवर सां गॾु नाहे थारा लेदे ते सिरामा तोखे कुरान पढ़ी तो ॾेखारिया त मुंहिंजे नाने रसूल जो दीन भी सचो थई ऐं जेको मुंहिंजे नाने रसूल चयो त मुंहिंजी आल कुरान खां जुदा नाहे जिस्म न हुजे त न हुजे मता को तो के चवे तो हुसैन पानी जे करे तड़पी वियो मता को तो के चवे तो हुसैन के गाल जे करे करबला जे मैदान में वयो नंद मां के जे करे कोन वयो मां वयो त पंजे नाने रसूल जे दीन जे खातिर सिर कटाइण वयो पर दुनिया भर तो के देखारिया तो जिस्म न हुजे त न हुजे पर हुसैन जी जुबान ते कुरान नाने जे को चयो त मुंहिंजी आल कुरान खां जुदा न हूंदी मां हुसैन कुरान पढ़ी थो ॾियाई त मुंहिंजे नाने रसूल जो दीन भी सचो आहे त कुरान भी सचो दीन ते हली ॾेखार जे हुसैन सां प्यार थी मोहब्बत थी त पोइ हुसैन जी पैरवी कर सुभान अल्लाह हुसैन सां प्यार थींदा हुसैन जी हुसैन अदा सरदार अली याद करे कान ॿुधो हुसैन पाक करबला के मैदान में नागारा बजाया दून बजायो या नमाज पढ़ी जी अरे सरदार अली यार करे का तब जे जो पी मरे दूल घणी शरनायो घणी झुमर हणदो वणे कंदो बर्दाश्त पांजे पी जे मतो दूल बर्दाश्त न तो करे हुसैन पाक जो जो बात शहादत थी जिंदा है हुसैन शहीद मन जिंदा सुभान अल्लाह बेशक अफसोस हुसैन अली मकाम करबला के मैदान में तमाशा के 3 सिखाए तमाशा के नमाज सिखाए तमाशा के कुरान पढ़ने सिखाए सुभान अल्लाह भले पुट मरी वनी नमाज भी न छड़ जा कुरान के भी न छड़ जा अजकल असां वेंदासीं तॾे जो मक़सद छा आहे तॾे ते वेहण जो मक़सद इहो आहे त जेको मरी वियो आहे फोत थी वियो आहे उन जी मग़फ़िरत गुनाहनि जी माफ़ी रब खां घुर रब पाक दुआ क़बूल करण वारो आहे ऐं तॾे ते इन जे करे ईंदा आहियूं त 3 ॾींहं जंहिंजी फोतगी थे उन जो खाइण पीअण न के पानी पीअण भी हराम आहे उनके दंगी ना जानी बाए घर में ना बारनी असा के हुसैन दीन सेकार हेच वे न हुसैन जे कम में आयो तडो न कजा छो तो उन में कुरान पढ़नो पवंदी ना कुरान न पढ़ जा तोल बजा जा दोनों में शरीक थी कुरान में शरीक न थी जा छो तो गुनाह थी कुछ अकुल में कम वठो जो को तो कुरान को परे करे तो यो तू जो न थो थी सके जो को हुसैन जे मथे तू छा थी तो जो को हैदर करार शेर खुदा जे पुत्र ने घट वध गाल है हसन सरकार के घट वध गाल है उन जी आल के घट वध गाल है जो को हैदर जो पगदार बच्चो अफसोस तवा संगा सादा सुन हुसैन जो कम अरे कम थी तो कुरान पढ़ कम थी तो खाइण पीअण छॾो रोज़ो रख कम तरे कम ईंदो कर दूल वजाए झूमरण बीठो ये कम आहे मानी अचे तो 10 सड़ी वञे छो तो हुसैन जो याद आहे हा इहो कम आहे साईं अदा दुख में काशे वणंदी आहे जी जी थाल जैसे थाल चट गुरकर वरी अचे हुसैन जे कम में आहे अल्लाह हुसैन को पुछा था कर न कम छा थींदो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन को पुछा था कर
इमाम ज़ैनुलाब्दीन जे अॻियां जॾहिं बि पाणी ईंदो हो त ख़ामोशी इख्तियार कंदा, अखर में न रहंदा। पर कॾहिं बि इमाम ज़ैनुलाब्दीन जी ज़बान मां आवाज़ करे रोअण जो आवाज़ न आयो, अखर मां नहीं रहंदा। पानी के ॾिसी करे पुट अर्ज़ के कुर्बान वञा, जॾहिं बि ॾिसंदा आहियूं तव्हां पानी के ॾिसी करे मुंहं ते आणे करे छॾींदा। गम चुबो आहे इन खे न, त बसि हुसैन जो गम आहे। इमाम हसन सरकार बि त शहीद आहे न, हुनजो कमु चङो मल्हायो। अल्लाहु अकबर। मुंहिंजे महबूब जा परवानो मुंहिंजे नबी सां प्यार कयो, हैदर सां प्यार थी, हसन सां प्यार थी, हुसैन सां प्यार थी, अम्मा बीबी सची खातून सां प्यार थी। ये इन्हनि जी आल सां प्यार थी त पोइ इन्हनि जी पैरवी करो। सुभान अल्लाह। हैदर करार शेर खुदा सां प्यार थी, उन्हें सां मोहब्बत करे तो, उन्हें सां इश्क रखे तो, उन्हें सां लगन रखे तो, त पोइ उन वांगुरु कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह। जे हसन सरकार सां प्यार करे तो त पोइ उन वांगुरु कलमो पढ़। हुसैन सां प्यार करे तो त जेको हुसैन कलमो पढ़ियो आहे उहो कलमो पढ़। सुभान अल्लाह। जेको हैदर कुरान पढ़ियो आहे उहो कुरान पढ़ंदो कर। वो कुरान अदा हैदर सां मोहब्बत आहे, जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे। तव्हां असांजी मुर्शिद सुणे जन्नतुल बक़िया पीर सैयद मोहम्मद आशिक़ पोइ असां जो मोहब्बत जो इज़हार कीअं कंदा आहियूं, घर घर में यारी शइ जो पैगाम पहुचाईंदा आहियूं। त मुंहिंजे मुर्शिद सुणे जन्नतुल बक़िया वारे यारीअ जो पैगाम असांखे ॾिनो आहे। अदा जेको बि कंदो इरादो करे, पैसा ख़र्च न करे, इरादो करे यारीअ जो इरादो कंदो, बरकत न थिए ज़रा कादरियुनि खे हथ ई न ॾे। अदा कादरी तहरीक जो ऐं कादरियुनि जो पैगाम छा आहे? घर घर यारी शरीफ़। ये पैगाम मोहब्बत सुने जन्नतुल बक़िया पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह मोहब्बत त असां पैगाम खणी घर घर पहुचायूं था कि तुंहिंजो बि हुसैन सां प्यार आहे, हैदर करार शेर खुदा सां प्यार आहे, त पोइ तूं उन वांगुरु कलमो पढ़ंदो कर, उन वारो क़ुरान पढ़। मुझे हैदर सां प्यार थी त पोइ हैदर वारी नमाज़ पढ़ंदो कर। सुभान अल्लाह। हैदर वारी ऐं हैदर वारो क़ुरान पढ़ंदा हुआसीं। जे हैदर सां प्यार थी त क़ुरान हैदर वारो पढ़ंदो कर। जे हैदर सां प्यार थी थली दावा है त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे, पोइ नियत खे चओ। पर असां सुन्नी तोखे ॿुधायो हैदर सां प्यार कर त हैदर जे सभिनी बचड़नि सां प्यार कर। पोइ मुंहिंजा प्यारा दोस्त हैदर जे सां प्यार कयो आहे, तूं बि उन सां प्यार कर। उमर फारूक हैदर करार शेर खुदा जो न्याणो आहे, तूं उन सां बि प्यार कर। वो हैदर वारे कुरान सां जेते हैदर करार शेर खुदा हर वक्त कुरान पढ़ंदा हा। वो मुंहिंजा प्यारा दोस्तो मशहूर आहे हैदर करार जे लाइ जे घोड़े जे हिकिड़े रिकेब में पेर विझंदा हा, अञा ॿिए रिकेब में पेर पहुचंदो कोन, कुरान जो ख़त्म पढ़ंदा। समझ आए? सुभान अल्लाह। और मुझे प्यारा दोस्त ये पंजन सां प्यार थी त अम्मा बीबी सची खातून जेको कलमो पढ़ंदी आहे, तूं बि उहो कलमो पढ़ंदो। सुभान अल्लाह। जे अम्मा बीबी सची खातून सां मोहब्बत ऐं प्यार थी त पोइ उन वारो क़ुरान पढ़ंदो कर। सुभान अल्लाह। जेका सारी रात क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे अल्लाह जी दरबार में अर्ज़ करे थी, मुंहिंजा मालिक एतिरी नंढड़ी रात कई नफ़िल बि पूरो कोन पढ़ी सघियमि। वो मुंहिंजा प्यारा दोस्तो हैदर करार शेर खुदा जा शहज़ादा हसन मीर हुसैन दिल ठारे चओ सुभान अल्लाह। मुंहिंजो हसन मीर हुसैन जो रब पाक मक़ाम अहिड़ो कयो आहे। अल्लाह जा माण्हू तव्हां असांखे ॿुधाईंदा आहिनि त हुसैन मज़लूम बणिजी वियो, हुसैन
मजलूम बणजी वयो हुसैन मजलूम सरदार अली शाह अर्ज करे हुसैन मजलूम ना है बादशाह करे भी मजलूम थी सके तो छा ओ मुजा पैरा दोस्तो जी दुनिया दे छा फरश्तन जे ते बादशाही हले अरे तो इंसान कदुर न कयो त छा थी पयो पर जेते जानवरन ते बादशाही जेंजी हले सुभान अल्लाह ये न दिल ठारे मोहब्बत जो इजहार कर जेते जी जानवरन ते बादशाही हले फरिश्तन ते बादशाही हले वो कमजोर मजलूम किया बन जी सके तो मजलूम त तवासा बन जी सगौ था जो बेवस थी पवंदो रब पाक त हुसैन जी ज़बान में पावर देई छरियो आ हुसैन जे सदके तवासा के कुरान देई छरियो आ हुसैन जे सदके तवासा के नमाज मिली आ हुसैन पाक जे सदके तवासा के नेमतू मिलियो है ओ मुजा पेरा दोस्तो सरदार अली शाह अर्ज करे हेडे तवज्जो हुसैन पाक के मजलूम चवण वाला सरदार अली शाह तो सवाल तो करे जे जी बादशाही जानवरन जे मता हले सुभान अल्लाह जानवरन जे मता वो मजलूम किया थी सके तो मजलूम तो दुनियादार थी सके तो बेबस दुनियादार थी सके तो मुझे हुसैन मुझा प्यारा दोस्तो बेबस ना है मुझे हुसैन जी रब पाक त मुझा प्यारा दोस्तो कायनात दे बादशाही गई तवज्जो है तू चवे तो हुसैन पाक मजलूम सरदार अली शाह तो के बुधाए फैसलो तू कजा सरदार अली शाह अर्ज करे मुझे हसन सरकार मुख्तसर हसन सरकार के एकड़ो मारी आयो मुझे बाबू दरबार में अची हरणी जो बच्चो ॾिनई छा ॾिनई हरणी जो बच्चो हेॾे तवज्जो हरणी जो बच्चो हसन सरकार जॾहिं जो ॾिठो त हसन सरकार पंहिंजे नाने के अर्ज कयो त सुणा इहो हरणी जो बच्चो मूंखे ॾे त मां खेॾां छा हरणी जो बच्चो बुलंदव असां हरणी जो बच्चो मूंखे ॾे त बुलंदव असां छा कयां पोयां बि ॻाल्हायो खेॾां हाणे तव्हांखे जो का बकरीअ जो फर्ज़ आहे ॾिसो तव्हां बिहार में ॾेखारियो जी पर यार हरणीअ जे बच्चे सां मां खेॾां इहो छा आहे हे मुंहिंजे नबीअ जा परवानो हसनैन करीमन सां मोहब्बत रखण वारो इहो हुसैन हसन सरकार तव्हां असांखे ॾेखारियो त इंसाननि जे मथां बि असांजी बादशाही आहे पर रब पाक जानवरनि जे मथां बि बादशाही ॾेई छॾी हसन सरकार हीअं जॾहिं जो हरणीअ जे बच्चे ते हथ रखियो हथ खयां तारी खोले ॾिस मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे उहो हरणीअ जो बच्चो हसन सरकार जे अॻियां थो हले रब पाक उन हरणीअ जे बच्चे खे इल्म ॾेई छॾियो हसन खे काॾे हलणो आहे बसि अॻियां बि हले थो पियो पर कुॾ ॾींदो थो हले कंहिंमहिल सॼे पियो कुॾ ॾे कंहिंमहिल खॿे पियो कुॾ ॾे हलंदे हलंदे हवेली पाक में जीअं जो ईंदा विया तवज्जो रहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं हुसैन पाक ॾिठो उहो मुंहिंजा प्यारा दोस्त हुसैन पाक अर्ज़ करे थो ओ मुंहिंजा वॾा बासन सरकार मुखे गॾु खेॾार मां बि तो सां हरणीअ जे बच्चे सां गॾु खेॾां तवज्जो आहे हाणे हसन सरकार छो त असांखे ॾेखारणो हो त मुंहिंजे हसनैन जो मक़ाम छा आहे सुभान अल्लाह मता को चवे दुनिया में उथी करे त हुसैन पाक कमज़ोर आहे हसन सरकार कमज़ोर आहे इन जे करे तव्हां असांखे ॾेखारणो हो हसनैन करीमन जी इंसानन ते न हर शय फरिश्तन ते भी सरदार अली शाह जो बादशाही है हसन सरकार अर्ज के तो सुना ने गाल बुध मां वठी आवा नाने साईं सुभान अल्लाह हाणे जे मां तोखे ॾींदुमि त पोइ तूं खेॾंदे मां बीठो हूंदुमि मां खेॾंदुमि तूं बीठो हूंदे हाणे हीअं कर तू नाने की दरबार में वञ पोइ नाने खे अर्ज कर महिरबानी करे पोइ नाने खां घुरंदे तोखे ॾींदो हुसैन सरकार अर्ज थो करे हाणे वॾो भाउ आहे मूंखे गॾु खेॾार हाणे नाने ते कोन थो वञा हुसैन भला ॿुधा त सही कॾहिं बि तो असांखे नाने खाली मोटायो खाली मोटायो आहे अदा हसन न पोइ तूं ज़िद छो थो करे
नाने जी दरबार में अर्ज करवो, नाना साईं मेहरबानी करे मूंखे भी हरणी जो बच्चो इनायत आजो बच्चो केर तो गुरे हुसैन, केर तो गुरे बुलंद आवाज सरदार अली शाह दे करे हेले तवज्जो मुझे हरणी जो बच्चो हुसैन तलब करे नानो तो चवे हुसैन जी ना हाने बई बनी खेडो मुझे ना वनी हसन के तो नानो चवे तो खेदारियो हसन सरकार हुसैन सरकार चवे तो नाना हसन दे वियो उन्ने मुखे न खेदारियो मां आयो तो दे हाने मुखे हरणी जो बच्चो दे हरणी जो बच्चो दे त गड खेड़ा नाने फरमायो तो हुसैन जिद न कर वनी गड खेड़ ओ नाना साईं हरणी जो बच्चो न मिलियो त रोई पवंदो माई ओ नाना साईं जे आना भी न तो बुदे त पो जमीन ते लेटी पवंदो माई जमीन ते हुसैन पाक जी ज़बान पाक माल जब निकरंदा विया मुझे रब पाक जिब्राइल के हुक्म जो जिब्राइल जी मुंजा रब भज भज मता हुसैन जे अखर में पानी अची वने मता हुसैन जमीन ते लेटी पवे भाई बस उन हरणी ऐं उन जे बच्चे जे कन ते आवाज जिब्राइल जो पोतो आए का हरणी जो हुसैन का बच्चो कुर्बान करे वो बच्चो हरणी के चवे थो ओ अम्मा देर न कर मुझे खीर पियन हराम मुखे वठी हुसैन जी दरबार में ओ दुनिया जा इंसान तू हुसैन के मजलूम तो सदे एतरो बेकदर नथी मुझो हुसैन मजलूम नाए मुझो हुसैन जी बादशाही जानवरन ते बिया त फरिश्तन ते बिया सुभान अल्लाह इशार करे जेंदी फरिश्तन ते बादशाही हुजे वो मजलूम थी न थो सके तवज्जो रहे जे जी ज़बान पाक लफ्ज रुगण जा निकरन जमीन ते लेटण जा लफ्ज निकरन रब पाक जिब्राइल के हुक्म करे त मता हुसैन जे अखिन में पानी अची वने सुभान अल्लाह रब नथो चाहे त हुसैन जे अखिन में पानी अचे रब नथो चाहे त हुसैन जमीन ते लेटे जिब्राइल के बजाए तो भज जिब्राइल वो सरदार अली शाह अर्ज करे ओ दुनिया जा इंसान हुसैन के मजलूम न चो इए चो त हुसैन तो असा जेला करबला जे मैदान में पांजा बच्चा पाए इम्तिहान पास करे तो असा जेला जन्नत खरीद करे तो असा नबी जे उम्मत जेला खरीद करे पांजे नाने रसूला जे उम्मत जेला खरीद करे तो असा जे हवाले करे छली हुसैन पाक इए जो त करबला जे मैदान में पांजा बच्चा कोहाए करे पांजे नाने रसूला जी उम्मत ते एहसान कयो सुभान अल्लाह मुझे हुसैन पाक करबला जे मैदान में न वनी आ तो असा के पर्दे जी केड़ी खबर हो सुभान अल्लाह तो औरत जो पर्दो किए थींदो आ दीन इस्लाम शरीयत तवा संगे शरीयत मुहम्मदी महबूब जी शरीयत तवा संगे पर्दो सिखारे थी तौबा चवण ही हया थो अजकल तो एड़ा खाका एड़ी फिल्मूं तैयार कयूं वञनि थी जो कंजरनि ते पाकनि जा नाला रखिया था वञनि उन्हनि खे शौक़ सां ॾिठो थो वञे उन खे वरी दुनिया जे आॾो ख़ुशीअ सां पेश कयो थो वञे त ॾिसो असां खाका पेश कया आहिनि अफ़सोस आहे हुसैन के शहीद के कयो यजीद के कयो यजीद के कयो यजीद नेज़े ते हुसैन पाक जो सिर अनवर के घुमायो हो बुलंद आवाज़ तो अज जो को के जो खाको ठाए करे मुंडी घणी करे ऐ चवे त हुसैन जी मुंडी आ तो बनौज बिल्ला तो बनौज बिल्ला तो बनौज बिल्ला तो बनौज बिल्ला तो सब जो तो बनौज बिल्ला अफसोस ये केड़ी मुसलमानी है देखो मथो ठाए करे काठीअ में टंगे करे
ये तो कम यजीदन जो आ तू छो तो करे हुसैन तो नमाज पढ़ी तू तो नमाज पढ़ ना सुभान अल्लाह जे हुसैन जो गम थी हुसैन जो प्यार थी हुसैन सा प्यार आ हुसैन सा मोहब्बत आ तो ये जहाना याद करे हुसैन के कुरान पढ़ने सुभान अल्लाह अदा तवा असा जा वडा मरदा है ना ता सा वडा पोती है ना जी 12 महीने याद कंदा हो ना जी ये याद कंदा हो कुरान पाक पढ़ाईंदा हो जी दुरूद व सलाम पढ़ाईंदा हो कर 12 महीना थे दूर हो जाना शुरू कयो नचण शुरू कयो हुसैन पाक पंहिंजे पाकनि खे चयो त ख़बरदार खीमन मां कुरान पाक जे पढ़ण जो आवाज़ काजो जॾहिं हुसैन पाक पंहिंजे पाकनि खे 10 मुहर्रम जे ॾियारे सुबुह जो ख़ुतबो ॾेई रहिया पढ़ त सही न सुनन जे तारीख़ में छा फिक़ह जाफ़िया जे किताबनि में तारीख़ में पढ़ त सही न त हुसैन पाक पंहिंजे पाकनि खे चयो छा आहे तव्हां तूं त परे जी ॻाल्हि आहे पर कुरान पाक जो आवाज़ भी कीमन खां ॿाहिरि छो त औरत जो आवाज़ भी औरत आहे औरत जो आवाज़ भी औरत पाण फैसलो तू कर हुसैन करबला में सेखारे तव्हां करबला में पंहिंजा बच्चा कुहाया में पर्दो सेखारे तव्हां घर खां ॿाहिरि न निकिरजां दिल ठारे जो सुभान अल्लाह दर्ज किया एक जाने महबूब करीम कायनात जे सरदार जी दरबार में अम्मा बीबी सच्ची खातून अर्ज कर जी कुर्बान वञा मुंहिंजा अब्बा साईं रब पाक मूंखे इनाम ॾिनो आहे त मां जन्नत जे नौजवान औरतुनि जी सरदार आहियां जन्नत जे नौजवान औरतुनि जी सरदार जी मौलात हूंदी नी आम जन्नती जी मौलात आहे पर जे सभिनी जन्नती औरतुनि जी सरदार जेका है उन जो भी मकाम हूंदो न सुभान अल्लाह उन जी भी मौलात हूंदी न अर्ज के कुर्बान वञा मुंहिंजा अब्बा साईं हाणे महिरबानी करे मूंखे इहो ॿुधायो रब पाक मूंखे जन्नत जे औरतुनि जो सरदार बणायो आहे महिरबानी करे मूंखे ॿुधा मुंहिंजा महबूब इनायत कर भला का अहिड़ी औरत आहे जेका उन जो मकाम शान मर्तबो अहिड़ो हुजे रब पाक उनखे मूसा गॾु मौलात ॾिनी हुजे अहिड़ी औरत आहे या न मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार फरमायो हा फिलाणी औरत सुभान अल्लाह अम्मा बीबी सच्ची खातून अर्ज कर दियो अब्बा से मेहरबानी थे इनायत दे त इनखे ॾिसां इधर करार शेर खुदा जी घर वारी जन्नत जे नौजवान औरतुनि जी सरदार मुझे नबी खातम नबी जी न्याणी सुभान अल्लाह अर्ज कर दी अब्बा से वञा इन औरत खे ॾिसां त इन जो अमल कहिड़ो आहे छा इन औरत जो अमल कहिड़ो आहे मुझे महबूब करीम कायनात जी सरदार फरमाए पंहिंजे बर खां पुछा कर वो इजाजत दे तो मुझे इजाजत सुभान अल्लाह इधर करार शेर खुदा के अर्ज के अंदर सुना हाणे मेहरबानी कर अब्बे से को पुछा कई तो अब्बे से बुधायो त फलाणे जी घर वारी उन जी मूंसा गॾु मौलात जन्नत में आ हाणे इजाजत मिले त मां इने के ॾिसी अचां इन जो अमल कहिड़ो आहे सुभान अल्लाह हां इन जो अमल कहिड़ो आहे औलाद जे लाइ पुट जे लाइ पीमा न्याणी जे लाइ ससु सहुरो घर वारो तवज्जो रहे जंहिंजी घरवारी पंहिंजे मुड़ुस जे वर जे घर में बुहारी ॾे न जहिड़ा काबतुल्लाह में बुहारी ॾे एॾो मुक़ाम अम्मा बीबी सॼी खातून हैदर
सुबह थी अम्मा सान भाई दरवाज़ो वञी खड़कायो माई साहब अर्ज़ करे थी केर अम्मा बीबी सची खातून फरमाए थी त मां कायनात जे सरदार जी न्याणी हैदर जी घर वारी आहियां सुभान अल्लाह तो देख लन्या को मोकर मामा कुर्बान वञा मां पंहिंजे घर वारे को तुंहिंजी इजाज़त वती हाणे ॿुधा त सही तो सां गॾु केर अकेलिया या ॿियो भी कोई अथी अम्मा साण फरमाए थी त मूंसां हसन मीर हुसैन गदा सुभान अल्लाह अर्ज करे थी कुर्बान वञा मां बेके जे ना पंहिंजे घर वारे को न पुछा कई सिर्फ मां तुंहिंजी पुछा कई अम्मा महिरबानी करे मां सुभाणे अचजा मां पंहिंजे घर वारे को पुछा कया त हसन मीर हुसैन जे साम्हूं अचा या न अमृतसर वापस मोटी थी वञे ॿियो ॾींहुं थियो घर वारे के चई त अम्मा बीबी सची खातून आई मां तो को सिर्फ अम्मा बीबी सची खातून जी मुलाकात जे लाइ पुछो उन जे शहजादन हसन मीर हुसैन जे लाइ तो को न पुछो वो घर वारो चवे तो ॻाल्हि ॿुध जन्नत जे नौजवाननि जा सरदार तुझे दर ते आया तो खाली मोटाए छॾिया उहा घर वारी अर्ज़ करे थी कुर्बान वञा बराबर सरदार आहिनि पर उन्हनि जे अबे जी शरीयत सुभान अल्लाह जेते वो कलमो पढ़ंदा खातमुन नबी जी शरीयत उन मुताबिक उन्हें जे हसनैन करीमन जे नाने जे शरीयत मुताबिक मां अर्ज कयो छो त बराबर नंढड़ा हैं सगीर हैं उन्हनि जे लाइ पर्दो को भी कोने पर सोना मां दुखो को न पुछो इन जे करे मां उन्हनि खे वापसि करे छॾियो ॿियो ॾींहुं थियो न घर वारे ॻाल्हि ॿुध अमृतसर अचे देर न कजां कलमे सां दरवाज़ो खोल जा पुछा न कजां बस इं कंदे मुंहिंजा प्यारा दोस्तो अमृतसर अची दरवाज़ो खड़कायो वा अवला मुंहिंजा प्यारा दोस्तो माई साहब दरवाज़ो खोले करे अमृतसर के मरहबा ॾेई करे कलमे सां मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं जो मुंहिंजा प्यारा दोस्तो अमृतसर घर में आई आहे ॾिसे थी ॿ बिस्तरा पिया आहिनि हिकिड़ो विछायो पियो आहे ॿियो मुंहिंजा प्यारा दोस्त रांदी टेक जे लाइ पियो आहे अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्तो अमृतसर ॾिसे थी त मानी बि तयार पई आहे ॿियो अटो बि ॻोयो पियो आहे अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्तो अमृतसर ॾिसे थी तो बाहि ते पियो आहे पाणी थधो भी पियो आहे ॿ पाणी पिया आहिनि थधो भी पियो आहे ॿियो बाहि जे भरिसां भी पियो आहे अमृतसर पुछे थी ॾे ख़बर हे ॿ बिस्तरा पिया आहिनि छाजे करे अॼु के कुर्बान वञा मां ॿ बिस्तरा हिकिड़ो बिस्तरो विछाए छॾियो आहे मथां मुंहिंजो घर वारो अचे नरम जाइ ते वेहण जो इरादो करे अञा चवे त मां लेट कया मथां देर थी वञे इन जे करे मां हंधि बिस्तरो विछाए छॾियो आहे त मुंहिंजो वर अचे उन्हें जी मर्जी नरम जाए ते वे उन्हें जी मर्जी या जे टेक दई वे ते वरी बिस्तरो ने जेला रखियो आ जे वरी चवे मां त हिन खे बिछा त बिछाइण में भी देर न कया अम्मा मां हिन मानी भी ठाए रखंदी आ मता अचे वरी जे चवे त ताज़ी मानी खपे इन जे करे अटो भी ॻोहे रखंदी आ तो भी बाहि ते रखंदी आ त देर न थे उन वक्त जो उन वक्त मानी पेश कया ओ अम्मा मां पानी भी थधो भी भरे रखंदी आया गरम भी भरे रखंदी आया जी घर वारो पानी थधो घुरे त पेश कया जे गरम घुरे त देर न थे जल्दी में पेश कया सुभान अल्लाह छो त अम्मा तुझे अबे जो हुक्म इन जे करे मां पंहिंजे घर वारे जे घर के बुहारी बीरी दिया त बिस्मिल्लाह पढ़ दिया कलमे सां बुहारी दी आया सुभान अल्लाह ज़बान ते तवारा हुंदी आ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अमृतसर जो ॾिठो उन औरत के हर तरह से शरीयत की पाबंदी अर्ज के तो कुर्बान वञा मां पंहिंजे घर वारे का सवा पंहिंजे अबे सां भी न मिलंदी आ अमन सां भी न मिलंदी आ घर वारो इजाजत ॾींदो आ मां अबे सां भी मिलंदी आ सुभान अल्लाह अमन सां भी मिलंदी आ घर वारो मोकल ॾींदो आ त कंहिंजे रिश्तेदारनि ॾे भी वेंदी आ न त न वेंदी आ याने घर खां ॿाहिरि न निकिरंदी आ पंहिंजो वर मोकल ॾींदो आ मुझा प्यारा दोस्तों अमृतसर उन जो अमल ॾिसी करे वो अमल केड़ो वा वो अमल इहो वा त
मुझा प्यारा दोस्तों उन औरत जरे पंजे अबे अम्मा जो घर छड़े करे पंजे घर वारे जे घर में आई तो पंजे घर वारे जे हुक्म को सवा बेपर्दगी कदे भी उन औरत कान कई सुभान अल्लाह जेको हसन अमीर हुसैन सगीर उन्हन को पर्दो करे सुभान अल्लाह वो रब पाक इन पाक औरतन के एड़ो मकाम दई छरींदो आ जो अम्मा बीबी सच्ची खातून जी कचहरी भी नसीब थींदी आ त उन जेड़ी महलात भी नसीब थी सुभान अल्लाह हैदर करार शेर खुदा तवा असा के महबूब मुस्तफा जी शरीयत सिखारी आ हुसैन पाक ता असा के करबला जे मैदान में वनी करे शरीयत सिखारी आ सुभान अल्लाह बेपर्दगी न सिखारी आ नेज़े पे हुसैन पाक जो सिर अनवर घुमाइण वारा यजीदी तो हुसैन जी पैरवी कर न यजीदी जी पैरवी न कर तवा सा आजकल परे को ॾिसी करे सुञाणी दा होदा एदा जो हिन पार्टी जो दी ॾिसे न तो झंडा लगल थी ये नी जी हां सर अजे वर के पीर जो होजे जी ताज पातल हो जे त पुछो तो हर को ॾिसी करे चोंदो भाई जो को त दे वारे साईं जो मुरीद थी यो कादरी थी ये नी और ये चार गीता ॾिसे साईं रानीपुर वारन जो थी सुभान अल्लाह ये आहे ना हां जे तू जो हुसैन पाक जे ला नालो खणी करे थी तो बनौज बिला आम इंसान जो आम बोतो ठाए करे मुंडी रखी करे घुमाईंदो वते असा छा समझो या कहीं पर भी आ जी कुछ आ समझो खुदारा ये न करिए यजीद जी पर भी आ पाकन के औरतुन के बुत ठाए कर उन्हें के कपड़ा पर है फलानी बीबी आ अफसोस ये के तुझी माई जो नालो के रख दिया था इते गैरत जागी पड़ी गैरत और हुसैन के घराना की कोई गैरत नहीं की देखी आम औरत ते तू नालो थो रखे तो हया न छो पर उनन में खून पेटर में तीर पे होने अरे तीर ते यजीद हया तू छो तो यजीदी पे करे तू तो हुसैन वांगुर कुरान पढ़ सुभान अल्लाह हुसैन सा मोहब्बत थी त नमाज पढ़ हैदर सा प्यार थी तो को नमाज जी चीसे बस हुसैन जो शान था कयो छड नमाज खे नमाज न पढ़ पर हुसैन जो शान गा ये विचू अची नमाज छड सही फिलानी शे थी नमाज छड सही बाकी हुसैन जो का प्यार कयो उनके न छड्यो अफसोस कोना 3 करोड़ साल एक नमाज जे एवज जन्म में सड़े वियो 3 जुमा सांदे जो को न पढ़े वडे में वडे काफरन हामान ए फिरौन सा क़यामत जाड़े गड थदो हे जद नमाज न पढ़ो अरे हैदर करार शेर खुदा जी ट्रिपरी नमाज मु चोंदो त हैदर जी ट्रिपरी नमाज कदा छोती जने सारी जिंदगी हैदर करार शेर खुदा जी नमाज तकबीर ऊला कदा न थिया मुतशाद गालबन बिन जान करे बाद पढ़ियो त मुख्तलिफ हैदर करार शेर खुदा जी ला ब दफा जो बस वापस देओ तवज्जो रहे ट्रिपरी छो जने ज़हन में गाली दी तो सोचो वेंदो हो तो यार ट्रिपरी छो छाजे करे वो सरदार अली शाह चयो तो यार ट्रिपरी इन जे करे तो मता को चवे तो हैदर ट्रिपरी न पढ़ंदो हो इने जे करे सिज लथल वापस वरियो हैदर करार ट्रिपरी पढ़ी याने हैदर करार शेर खुदा 5 वक्त नमाज पढ़ंदो सुभान अल्लाह घणा वक्त 5 वक्त तो तू भी 5 वक्त पढ़ ना सुभान अल्लाह ये हैदर सा प्यार थी हैदर करार शेर खुदा तो कुरान पढ़ियो ता पढ़ियो कुरान पढ़ियो बुलंद आवाज से कुरान पढ़ियो यार सरदार अली शाह अर्ज करे जे हैदर सा प्यार करे
जो को हैदर सा प्यार कर हण गाल बुधो के एमपी एमएलए सा प्यार करे तो एड़ा मानू दिखा हुंदा खोड़ जेके साइकिल भी घर में कान होंदी जे एमपी एमएलए सा प्यार होंदो सोने के दावत उन जे में चिंबड़ंदो ए उन सा प्यार मोहब्बत कंदो को साल बिन सालन को हुकूमत अचण को बियो न त बराबर तो छिगल सिगल कार तो मिलंदस न ही आहे न करमा गलत तो गाल किया गलत गाल हो जे न कुछ बुधा जो सही जी कुछ न कुछ रंग लगंदुस बादल फकीर जो तो रंग लग यार जे आम एमपी एमएलए जो रंग लगेस जे हैदर सा प्यार करे को हैदर जो रंग न लगंदुस को जे हैदर जो रंग लगेस त 5 वक्त नमाज ईंदस सुभान अल्लाह जे हैदर जो रंग लगेस त कुरान नसीब थींदुस जे हैदर जो रंग लगेस को सरदार अली शाह विलायत मिलंदस खुदा गवाह है सरदार अली शाह अल्लाह ऐलान चैलेंज जो करे पूरी रुई जमीन जे अंदर जेको हैदर सा प्यार कंदो वा जेको पंजन सा प्यार कंदो वा हैदर इकरार शेर खुदा जे बच्चन सा प्यार कंदो वा रब पाक उनन के विलायत जो इनाम अता करे छड़ी जो आहे जेको हैदर सा प्यार करे मोहब्बत जो इजहार करे ऐं उन जे पगदार बच्चे के खटवट गालाए ऐं हुसैन सा प्यार करे हैदर जे बिन बच्चन सा बुग़्ज़ रखे वो सरदार अली शाह अर्ज़ करे उन्हनि में हिकड़ो भली भी ॾेखार जेका चोर जी सदा सरदार अली शाह जी असां वटि अच त असां तोखे ॾेखारियूं सुभान अल्लाह ॿी वॾी पोच त कान्हे का पर असां तोखे ॾेखारे देव वारो साईं त ॾेखारींदासीं वफ़ात खां अॻु में 2012 में वफ़ात थी आहे 2012 खां अॻु में 10 साल अॻु में पाण अल्लाह लैला के मिस्किन ज़रूर आयो गरीब ज़रूर आयो पर मरंदासीं बहु जे कदमनि में जे सा मोकिलाईंदा विया सभिनी को तव्हां पुछा कयो 99% जेके भी दोस्त मिलंदा आहिनि चवंदा आहिनि असां को मिली करे जो आख़िरी भाकुर पायो आख़िरी भाकुर वञा तो मोटंदोमांव कोन ॻोठ वारनि खे खट सजराइण जे लाइ हुकुम कयो निकाह पढ़ाया अथऊं त निकाह पढ़ायो न त मूंखे पुछा थींदी तव्हां मुंहिंजे ॻोठ में वेठा हो पाण पुलो ॼाराए खयो अथव त मतां क़यामत जे ॼारे नाने रसूल जी दरबार में ताईं थियो पुलो ॾियो वञांव थो मोटंदोमांव कोन असां तोखे इहो ॾेखारींदासीं जेको हैदर सां प्यार कंदो आहे न त दुनिया वारनि खे ॿुधाईंदो वेंदो आहे हैदर सां मोहब्बत थी त पोइ हुनखे निमाज़ नसीब थी छा नसीब थींदी बुलंदव छा थींदी जेके हैदर सां प्यार हूंदो उनखे क़ुरान नसीब थींदो छा नसीब थींदो हाणे तूं फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे सरदार अली शाह वधीक नथो चवे जे हैदर सां प्यार ॾिसेसि निमाज़ हुजेसि त पोइ सम्झजा त पको मोमिन आहे ईअं न पुकनी सरदार अली शाह ईअं चवे पको हैदरी आहे पको समझा त हैदर सां प्यार हैदर सां बचन सां प्यार करण वारो आहे बाक़ी जे ॾिसे त हाणे छद निमाज़ खे हाणे हैदर जो शान थो कयां अरे हैदर जो मकाम त ॾिस हैदर करार शेर खुदा जी तारीख़ में अचे थो त हैदर करार शेर खुदा के जिस्म में पेर में तीर लगी छा लॻो एतिरो त जिस्म पत्थर वांगुरु सख़्तु हो ग़ुलामनि वसा वस कया छिके बीठा तीर न कढी सघे हैदर करार शेर खुदा जो निमाज़ सां प्यार त ॾिस न सुभान अल्लाह हैदर करार शेर खुदा फरमाया सब्र जो आज़ान जो टाइम थियो पाण फरमाया सुरी जो हेॾो अञा आज़ान जो अल्लाह अकबर जो आवाज़ आयो तीर आसानी सां जीअं न कपह मां सुई क्रॉस कराजे सुई क्रॉस कराजे अहिड़े तरह सां तीर आराम सां निकिरी आयो यानी हेॾो जिस्म सख्त जिस्म तीर छिकण सां न पियो निकिरे अल्लाह अकबर जो आवाज़ थियो ख़ुदा जो हेॾो ख़ौफ़
जो जिस्म मोम वांगुर नरम थी पियो आसानी सां तीर निकरी है तुझे हैदर करार सां प्यार थी तो तू ईअं नमाज़ जे लाइ इश्क रखनि तुझे हैदर करार शेर खुदा जे शहजादे हुसैन पाक करबला जे मैदान में पंहिंजा हुसैन पाक पंहिंजा भाइर भी कोराया भाटिया भी कोराया भाणेजा भी कोराया दुनिया वारा चवंदा त हुसैन पाक जो का पानी जे करे तड़पजी वियो पानी जे करे हुसैन पाक जो का उस यजीदन दे नंढड़े शहजादे खणी वियो यार सरकार अली तव्हां को सवाल तो करे तव्हां ॿुधायो तव्हां पंहिंजे दुश्मन जे हथ टंगींदो जी अफ़सोस आहे अम्मा बीबी हाजरा के रब पाक इम्तिहान वठे अम्मा बीबी हाजरा चवे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह जो नबी आ नाइंसाफ़ी न कंदा हो तव्हां मूंखे बयाबान में छॾियो था न वण आ न टिण आ न पानी आ न खाधो आ ये खली पानी जी आ चंद खारपू आहिनि पाण इशारो कयूं ॻाल्हायूं बि न इशारो कयूं अल्लाह जो हुकुम आहे अम्मा बीबी हाजरा ने फरमाए अर्ज़ करे थी कुर्बान वञा जे रब जो हुकुम आहे त हे बि खयूं वञे बीबी हाजरा के जी शैतान चयो त बीबी हाजरा तुझे पुत्र के इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल के कोन थो वञई ने बागा बेगुनाह पुत्र के पी को अंदो आछा जे अल्लाह जो हुकुम दस जे हे हिक इस्माइल आ जे हज़ारे हुजन त रब तां कुर्बान सुभान अल्लाह तू हुसैन के मज़लूम थो चवे तू चवे तो हुसैन पानी जे करे तड़पजी वियो हुसैन पाक त न डपण में ही मशहूर हो त हे मिट्टी पाक हुसैन पाक जे गम में रत बणजी वेंदी ये फैसलो तू कर जेका मिट्टी रत बणजी सके थी पानी न दिया जी वो सरदार अली शाही चवे त मुझे हुसैन पाक करबला जे मैदान में वनी करे रब जी दरबार में अर्ज के मुझा मालिक खालिक परवरदिगार मुखे इम्तिहान में पास जी नायत थे का भी रुकावट न चे हुसैन पाक ये अतरा बुलंद कंदे रब जी दरबार में अतरा खणी करे रब जी दरबार में अर्ज कंदे पाण आसमान के हुकुम कयो त ए आसमान खबरदार मता पानी दिनो थी ये मुझे शहजादन के पानी मिली पियो हिकड़ो यजीदी न बचंदो मुझे इम्तिहान में खलल अची वेंदो फिलाने जा पुत्र तो खत न लिखियो हो तमा हैदर करार शेर खुदा जो प्यारो आया उन सा प्यार कंदो आया उन जो सलाई करण वारो उन मोहब्बत रखण वारो मां हुसैन के जी बैयत करण चाहम पे हुसैन मुझे ना आयो ओ हुसैन तू अच अल्लाह अकबर मुझा कर दो हर तकरीर में हर खुतबे में हुसैन पाक यजीद के बुधाई दो रहो त तवा खत लिखया तवा मुके घुरायो अल्लाह ला मुझा कर दो हुसैन पाक उनन के यजीद के बुधाई दो आयो त मां हुसैन करबला जे मैदान में आयो आ ये ना आयो मां इम्तिहान पास करना आयो सुभान अल्लाह हुसैन पाक करबला जे मैदान में पंहिंजा शहजादा मोकिली दे सर कटाई दे जनाजा खीमन में वापस खणी के आया तारीख गवाह है पाकन जो आवाज खीमन का बाहर न निकलो हैदर करार शेर खुदा जा शहजादा भी कुर्बान थी विया अबू बकर बिन हसन भी कुर्बान थियो उमर बिन अली भी कुर्बान थियो अबू बकर बिन अली भी कुर्बान थियो उमर बिन अली भी कुर्बान थियो उस्मान बिन अली भी कुर्बान थियो ये करबला जे मैदान में हैदर करार शेर खुदा जा शहजादा 7 जेके जिनजा सर अनवर करबला जे मैदान में हुसैन पाक हैदर करार शेर खुदा जा 7 शहजादा करबला जे मैदान में जो शहीद थिया किन तारीख में न अचन था 7 जो सिर अनवर जो दमशक मोकिलियो थे वियो जेके सिर अनवर निज़े ते खया विया 7 हैदर करार शेर खुदा जा शहजादा जेके उन में मौजूद आहिनि में अबू बकर बिन अलिया उस्मान बिन अलिया करबला जे मैदान में जिनकी शहादत जेका थी है दमशक में जेके सिर अनवर खई पिया वञनि उन में इहा तारीख़ आहे त 8हों सिर जेको आहे वो उमर बिन अली जो सिर उन में मौजूद है यानी उमर बिन अली भी करबला जे मैदान में शहीद थियो खुद फिके जाफरी जे किताबन में साबित है हसन सरकार जा शहजादा करबला जे मैदान में शहीद थिया अबू बकर बिन हसन
उमर बिन हसन हजरत उस्मान बिन हसन जो पाता पांजी हयाती में जो पाता मुख्तलिफ रिवायतूं अचनि थियूं 90 साल जी या कमोबेश जो पाता मुख्तलिफ रिवायतूं अचनि थियूं उम्र में पांजी में हयाती सरदार अली शाह अर्ज़ करे हसन सरकार जा भी शहजादा करबला के मैदान में शहीद थिया हुसैन पाक जा भी सरदार अली शाह अर्ज़ करे दुनिया वाला तव्हां असांखे ॿुधाईंदा त नंढड़ो शहजादो हुसैन पाक खणी वियो यज़ीद ने त हे हिन नंढड़े तव्हां जो कहिड़ो ॾोह कयो जो तव्हां हिन जो पाणी बंदि कयो आहे हींअर सरदार अली शाह तव्हां खां सवाल करे थो तव्हां कुल कुलायो 70 शहजादा हुसैन पाक कुहाए चुको आहे घणा घणा 70 तन कुहाए चुको आहे 70 शहजादा शहीद थी विया पोइ नंढड़े शहजादे लाइ त पाणी ॾियो हींअर तव्हां फ़ैसिलो कयो तव्हांजी ज़मीन ते कब्ज़ो थिए तव्हां सां जहिड़ो थिए तव्हां दुश्मन ते वेंदो यार सभु मारे जॾहिं हिकिड़ो बचो आहे हिनखे थो छॾ जिते गैरत गवारा न कंदी तुंहिंजी गैरत गवारा करे थी या तुंहिंजी गैरत गवारा नथी करे त पोइ हुसैन 70 शहजादा कुहाए करे पोइ नंढे शहजादे लाइ छो वेंदो छा हुसैन खे ताक़त कान हुई आहे जी पोइ तॾहिं त तूं हुसैन खे मज़लूम सॾे थो न जो तुंहिंजो हुसैन सां प्यार न आहे हुसैन सां प्यार हुजे आहे न त ईअं खाका पेश न करे ईअं मुंडियूं ठाहे करे उन ते हुसैन पाक जा नाला न रखे जो हुसैन सां प्यार हुजे या हुसैन जी आल सां प्यार हुजे या त पराइनि औरतुनि ते हुसैन पाक जे पाकनि जा नाला न रखे इन में तो साबिती कई तूं हुसैन जी पैरवी त न आहे हुसैन जी पैरवी करे हाँ तो हुसैन पाक करबला के मैदान में सब्र कयो ऐं कुरान पढ़ी ॾेखारियो नमाज़ पढ़ी ॾेखारियो हुसैन सां तुंहिंजी मोहब्बत हुजे हा त हे जहड़ा हुजनि हा त कुरान पाक पढ़े तवज्जो रहे मुंहिंजो हुसैन पाक करबला के मैदान में यजीद दे न पंहिंजे रब जी दरबार में कंहिंजी दरबार में रब जी दरबार में हुसैन पाक जी करे अल्लाह जी दरबार में अर्ज़ करे मुंहिंजा मालिक खालिक परवरदिगार मां जॾहिं पंहिंजे नाने रसूला जे पुठी अनवर ते सजदो ॾिनो तो रब हुकुम कयो त मुंहिंजा महबूब मथे न उथजा जे तूं मथे सिर मुबारक खणंदे त तुंहिंजी पुठी ते हुसैन आ हुसैन ज़मीन ते अची वेंदो मुंहिंजा रब मूंखे किरण न पियो ॾे पंहिंजे महबूब खे हुकुम कई त सुभान रब्बी अल्लाह खे वधाए छॾ जेसिताईं हुसैन राज़ी थी करे तुंहिंजी पुठी तां न लहे तेसिताईं सुभान रब्बी अल्लाह पढ़ंदो रह मुंहिंजे नाने रसूलुल्लाह 72 दफ़ा सुभान रब्बी अल्लाह पढ़ियो ओ मुंहिंजा रब जॾहिं मां घर मोटियुमि अमड़ मूंखे मयार ॾिनी अर्ज़ कयो मांस ओ अम्मा जे मुंहिंजे नाने रसूलुल्लाह मुंहिंजे करे तकलीफ़ करे 72 दफ़ा सुभान रब्बी अल्लाह चयो त मां नाने रसूलुल्लाह जे दीन जे ख़ातिर सुभान अल्लाह बुलंद आवाज़ जी दूल कम कंहिंजो आहे आमतौर तव्हां असां वटि ये दूल त शैतान जो कम आहे शैतानी कम में तव्हां छो जो पास तवज्जो रहे हुसैन पाक रब जी दरबार में दौर करे मुंहिंजा रब मां अमर सां वाइदो कयो 72 तन कुहाईंदुमि हाणे 70 कुहाए चुको आहियां हे नंढड़ो शहजादो तुंहिंजी दरबार में खणी आयो आहे जे हे शहजादो कबूल कंदे त पोइ 71 थींदा 72 हुसैन पाक थींदो सुभान अल्लाह बस यजीद बदबख्तन तीर है वहाँ रब पाक उन शहजादे जी भी शहादत कबूल कई सुभान अल्लाह हुसैन पाक यजीद ने रब जी दरबार में खड़ी हुसैन पाक यजीद ने छो वञो हुसैन पाक तो ज़मीन खे लताणो न सुभान अल्लाह ये ज़मीन जी मुया हुसैन खबरदार मता पानी ॾिनो थी
पानी नहीं जा एरे तवज्जो ये इब्राहिम अलैहिस्सलाम छुरी खे हलाए काती खे हलाए न हली ॿियो दफ़ो हलाए न हली टियों दफ़ो हलाए तिखी करे हलाए न हली उछलियाई पत्थर खे वठी वई अल्लाह जी दरबार में अर्ज़ कर मुंहिंजा मालिक तो मुंहिंजा मालिक तू जो नबी आहे मतां बद दुआ दे ते मां पत्थर खे वठे वई आहियां महिरबानी करे ॻाल्हाइण जी ताक़त दे ॻाल्हाइण जी ताक़त दे रब पाक कातीअ खे ॻाल्हाइण जी ताक़त दे थो इब्राहिम अलैहिस्सलाम सां हिते इब्राहिम अलैहिस्सलाम जे सरदार खातमुन नबी नबियन जे सरदार जे कुलड़न जो सवार मुझा पैर इब्राहिम अलैहिस्सलाम जे सरदार जे कुलड़न जो सवार हिते मुझा पैर हुसैन पाक हेदर करार शेर खुदा जो शहजादो जेको नबियन जे सरदार जे ज़बान चूसण वारो उन में ज़बान में पावर छा उन ज़बान में पावर छा वो काती जो दी सुना इब्राहिम चाहे काती कुर्बान वजा सुना दे खबर तो फिर रब पाक घणा दफा चवा त पाजो बच्चो कुर्बान कर इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाया तुम रब एक दफो चवा बच्चो कुर्बान कर वो सुना इब्राहिम तो के रब एक दफो चवा मुखे तू हलाए तो हिते मुखे रब 10 दफा चवे तो खबरदार अदब जो मकाम दी सुनाने रब जो हुकुम हाणे छा कयो सरदार अली शाह अर्ज़ करे जी काती खे रब पावर दे मूसा अलैहिस्सलाम जा गुलाम चवन त साईं महिरबानी करे पानी हिन पत्थर खे लठण जे लठ मूसा अलैहिस्सलाम जे हथ में अचे लठ जे इब्राहिम अलैहिस्सलाम जे छुरी हथ में अची वञे पावर अची वञे ॻाल्हाए सुभान अल्लाह पत्थर खे वढे वञे ताक़त अची वञे पर जे मूसा अलैहिस्सलाम जे हथ में लठ अची वञे उन लठ में एतिरो पावर पत्थर खे लठ लगे छा लगे लठ लगे 12 चश्मा जारी थी अचन पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे त हे त मूसा अलैहिस्सलाम जे हथ जो कमाल आहे जेको मुंहिंजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूसा अलैहिस्सलाम जो भी सरदार आहे ये ना दिल ठारे करे मूसा अलैहिस्सलाम जे सरदार जे कुलड़न जे सवार जो को कमाल छा हूंदो जे पोइ सरदार अली शाह जबे हुसैन लत हणिया हज़ारे न किरोड़ हा कया तारीख खोले ॾिस हुसैन पाक जी शहादत खां पोइ जेको मींहुं वसियो आहे न उहा रत आहे छा जंहिं भी दीवार ते लगी जंहिं भी वण ते लगी जंहिं भी कपड़े ते वो दाग थियो उहे करंदा करी विया उन्हनि तो दाग न लथा ज़मीन मां लपो हयो थे वियो ज़मीन मां पत्थर खयो थे वियो ज़मीन मां मिट्टी खई थी वई उन मां ताज़ो रत पियो निकिरे यार हाणे फैसलो तू कर जेको बिना चवण जे हुसैन जे गम में रत दे जी पर हिय गाल बुध हुसैन पाक मुझे महबूब जे हंज में आयो त जिब्राइल अमीन मिट्टी खणी आयो करबला जी काथां जी मिट्टी करबला जी मिट्टी महबूब करीम ने फरमायो ये मिट्टी खे दिसंदा रहजो हुसैन करबला में शहीद थी वने भाई छा थी रत थी वेंदी छा थी कुछ महबूब करीम कायनात जे सरदार हुसैन जे नंढपण में बुधायो तो हुसैन जे गम में या मिट्टी छा थी कुछ मिट्टी रत थे पानी न दी पानी दीदी सही पेश जी वो सरदार अली शाह ने करे जे हुसैन हरणी जो बच्चो तलब करे रब पाक जिब्राइल के मोकले जो मुझा प्यारा दोस्तों जिब्राइल अमीन मुझे अम्मा जी दरबार में अची करे दर खड़काए कपड़ा दे पानी पूछे त केर चवे त अहल बेतन जे कपड़ा सिबण वारो दर्जी जिब्राइल मुझा प्यारा दोस्तों कपड़ा खणी अचे ओ मुझा प्यारा दोस्त ने करीम न आरामी थल तपी गो फरिश्ता लोज जे जे दरजी दरबानी मुझा प्यारा दोस्तों फरिश्ता जन सुभान अल्लाह बिना चवण जे करम पियो थे जो हुसैन पाक घुरे आ तलब करे आ त
इन्हें मुसाबित थियो तो हुसैन पाक पानी तलबो ना है। हुसैन पाक करबला में वियो इन जे करे हो इम्तिहान पास बीबी हाजरा इम्तिहान पास करे सके थी, इस्माइल अलैहिस्सलाम इम्तिहान पास करे सके तो पो सरदार अली शाह जे करे तो पो हैदर जो शहजादो वो ये केना इम्तिहान पास करे वो ये यजीद ने वटा टंगी दो नहीं न हुसैन पाक करबला के मैदान में तारीख गवाह है। मुझा कर दोसो हुसैन पाक जो मुरीद आ मुझा कर दोसो अब्दुल्ला यमनी नालो आ। हुसैन पाक जरे नंढो शहजादो यजीद ने खणी आयो मुझा कर दोसो जडे जो यजीद बिन तीर आयो शहादत थिया हाने खीमे रे हुसैन पाक मोटियो सोचे हुसैन पाक जो मुरीद अब्दुल्ला नालो त यमन जो आ उन्हें जो समुद्र में बेड़ो बुडे थो अर्ज करे तो हुसैन पाक पाजे नाने रसूला जे सके मुझे बेड़ो तार मुझे बेड़ो बुडे थो। हुसैन पाक करबला के मैदान में 71 बच्चों पांजो कुर्बान करे चुको आ। तारीख गवाह है उन नंढे शहजादे हुसैन पाक जे हंज में आ उन बेड़े अब्दुल्ला जे बेड़े के ही हथ दई करे तारे करे जने जो अब्दुल्ला यमनी हुसैन पाक जे हंज में नंढो शहजादो दिठो ता निकरी वई सुना इन नंढे जे कलम पाक में तीर लगला वो सुना दान छे पाण फरमायो त करबला जे मैदान में पांजे नाने रसूला जे दीन मथा बच्चा कुर्बान करे रहियो हो तो राड करे सद कयो मां हुसैन तुजी करबला मां मदद करण आयो आ। ओ फैसलो तू कर जे अब्दुल्ला यमनी मुरीद जी हुसैन पाक मदद करे सके तो वो पांजे बच्चन जी किया न मदद कंदो। वो सरदार अली शाह जे करे जो इम्तिहान जो पास करण वियो सुभान अल्लाह तो असा के जो नमाज सिखारण वियो तो असा के कुरान पढ़ी पूजा कर तो सो दिखारण वियो त मां हुसैन ते नेज़े ते कुरान पढ़ी तो दिखारे तलवारन जे साए में नमाज पढ़ी तो दिखारे कुरान नेज़े में पढ़ी तो दिखारे त मुझे नाने रसूला जी जो तो के पैरवी करनी आ मुझे अबे हैदर जी पैरवी करनी आ तो हुसैन वारो कुरान पढ़ जा नमाज पढ़ जा मो बेड़ो पार थी सुभान अल्लाह वाण तुझी मर्जी आज हुसैन की पैरवी करे तभी तुझी मर्जी यजीद की पैरवी करे तभी तुझी मर्जी पर सरदार अली शाह तो हथ बधी अर्ज यो कंदो त हुसैन पाक करबला जे मैदान में भी नमाज न छड़ी आ तू नमाज न छड़ जा तो त हैदर सा प्यार करे तो त नमाज पढ़ंदो सुभान अल्लाह त नमाज पढ़ंदे हूं हर शे माफ थी सके थी पर नमाज जी माफी ना है। टे जुमा सिर्फ न पढ़े त जो का वडे में वडे काफरन सा गडु थलो क़यामत जाड़े। हुसैन पाक करबला के मैदान में तवा सा के नमाज सिखारी आ तो सरदार अली शाह दे करे मुझा मिठा हसनैन सा प्यार करे तो वो नमाज पढ़ंदो कर वो हैदर करार शेर खुदा वारी नमाज पढ़ंदो कर मु आज बेकार जो अर्ज कर आवाज बुधन अल्लाह तबारक व तआला पानी बारगाह में कबूल फरमाए। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू कुल पढ़ो सभी जैसे करीबन की